अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असीं द काइंड्स ऑफ नाउन में कॉमन नाउन के बारे में पढ़ंदासीं। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन टू एवरी पर्सन प्लेस ऑफ द सेम काइंड और क्लास। अहिड़ो नालो जेके साॻे क़िस्म जे केतिरनि ई माण्हुनि जे लाइ, जायुनि जे लाइ, सावरनि जे लाइ इस्तेमालु थिए, तंहिंखे सिंधी ॿोली में इस्म आम ऐं अंग्रेजी में कॉमन नाउन चइबो आहे। फर्ज़ कयो असीं कंहिं क्लास में पढ़ाए रहिया आहियूं त उन क्लास में असां हर हिकु छोकिरे खे अली नथा चई सघूं, हर हिकु छोकिरे खे अहमद नथा चई सघूं, त असां हर हिकु छोकिरे खे बॉय या स्टूडेंट अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था। स्टूडेंट हर हिकु क्लास में मौजूदु हर हिकु छोकिरे जे लाइ इस्तेमालु थिए थो ऐं बॉय भी हर हिकु क्लास में हर हिकु मौजूदु छोकिरे जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। त चवण जो मक़सदु आहे त अहिड़ो इस्म, अहिड़ो नालो जेको सभिनी साॻे क़िस्म जे केतिरनि ई माण्हुनि जे लाइ, जायुनि जे लाइ, सावरनि जे लाइ इस्तेमालु करे सघिजे, उनखे कॉमन नाउन चइबो आहे। हाणे फर्ज़ कयो जेकॾहिं असां फॉर एग्ज़ाम्पल मिसाल में ॾिसूं था त असां हिते लिखियो आहे इमदादुल्ला इज़ अ डॉक्टर। त असां हर डॉक्टर खे इमदादुल्ला नथा चई सघूं, असीं हर डॉक्टर खे इमदादुल्ला नथा चई सघूं, चाहे उहो असांजे मुल्क में हुजे, चाहे उहो असांजे सूबे में हुजे, चाहे उहो असांजे शहर में हुजे, लेकिन असां डॉक्टर खे डॉक्टर चई सघूं था। चाहे उहो डॉक्टर जेको आहे असांजो औरत हुजे, चाहे उहा डॉक्टर असांजो मर्द हुजे, असां ॿिन्ही जे लाइ डॉक्टर माना डॉक्टर हिकिड़ो अहिड़ो कॉमन नाउन आहे जेको मस्कुलाइन मुज़क्कर जे लाइ बि इस्तेमालु थिए थो, फेमिनाइन मोनस जे लाइ बि इस्तेमालु थिए थो। इन लाइ असां जेको आहे इमदादुल्ला खे जेको आहे त फीमेल जे लाइ बि इस्तेमालु करूं ऐं मेल जे लाइ बि इस्तेमालु करूं, ईअं नथो थी सघे। त हाणे असां चई सघूं था त डॉक्टर हिकिड़ो अहिड़ो जेको आहे लफ़्ज़ आहे, नाउन आहे, जेको हिकु ई साॻी क़िस्म जे केतिरनि डॉक्टरनि जे लाइ इस्तेमालु थी सघे थो। इमदादुल्ला इज़ अ डॉक्टर, इमदादुल्ला डॉक्टर आहे। इन खां बाद ॿियो चवंदा आहिनि नसीमा इज़ अ गर्ल। असां हर हिकु छोकिरी खे नसीमा नथा चई सघूं, इन जे लाइ असां हर जेको आहे छोकिरी खे गर्ल चई सघूं था। इन जे लाइ गर्ल जेको आहे उहो कॉमन नाउन आहे। उन खां बाद में ॿियो मिसाल आहे हिज़बुल्ला इज़ अ बॉय। त असां हर हिकु छोकिरे खे हिज़बुल्ला नथा चई सघूं, त इन जे लाइ जेतिरा बि छोकिरा हुजनि उन जे लाइ कॉमन लफ़्ज़ जेको आहे उहो बॉय आहे, जेको असां उनखे इस्तेमालु करे सघूं था। उन खां बाद में आहे रफ़िया इज़ अ वोमेन। त असां हर हिकु औरत खे रफ़िया नथा चई सघूं, लेकिन असां रफ़िया खे वोमेन चई सघूं था, सादिया खे वोमेन चई सघूं था, आमना खे वोमेन चई सघूं था। ॿिया बि अहिड़ा खोड़ सारा नाला आहिनि जंहिंखे असां जेको आहे वोमेन कोठे सघूं था। उन खां पोइ रज़ाक इज़ अ मेन। असां हर माण्हू खे रज़ाक नथा चई सघूं, लेकिन केतिरा ई माण्हू आहिनि जंहिंखे असां मेन चई सघूं था। इन जे लाइ चई सघूं था त मेन जेको आहे उहो असांजो कॉमन नाउन आहे। उन खां बाद में आहे मक्का इज़ अ होली सिटी। असां हर हिकु शहर खे मक्का नथा चई सघूं, कराची खे मक्को नथा चई सघूं, लाहौर खे मक्का नथा चई सघूं, पर असां कराची खे, लाहौर खे सिटी चई सघूं था, जेको सभिनी जे लाइ इस्तेमालु थी सघे थो। इन जे लाइ असां चई सघूं था त सिटी जेको आहे असांजो उहो कॉमन नाउन आहे। उन खां बाद में ठुल इज़ अ टाउन। त असां हर हिकु टाउन खे ठुल नथा चई सघूं, लेकिन जेको नंढो शहर आहे, ठुल थी वियो, उबाड़ो थी वियो, मीरपुर थी वियो, कोट सर्कल थी वियो, त असां इन्हनि खे टाउन चई सघूं था। इन जे लाइ असां चई सघूं था जेको टाउन आहे उहो कॉमन आहे। उन खां बाद में आहे पाकिस्तान इज़ अ कंट्री। हाणे पाकिस्तान, असां हर मुल्क खे पाकिस्तान नथा चई सघूं, असां हर मुल्क खे पाकिस्तान नथा चई सघूं, लेकिन दुनिया जे हर मुल्क खे असां कंट्री चई सघूं था। इंडिया इज़ अ कंट्री, अफगानिस्तान इज़ अ कंट्री, सऊदी अरब इज़ अ कंट्री। अहिड़े तरीक़े सां असां चई सघूं था जो कंट्री लफ़्ज़ आहे इहो कॉमन नाउन आहे। उन खां पोइ आहे द होली कुरान इज़ अ बुक ऑफ गॉड। त असां दुनिया जी हर किताब खे होली कुरान नथा चई सघूं, इन जे लाइ हर किताब खे असां बुक चई सघूं था। इन जे लाइ बुक जेको आहे उहो इस्म आम आहे। हाणे इस्म आम खे तव्हां सम्झी वञो त हर अहिड़ो नालो जेको साॻी क़िस्म जे केतिरनि ई माण्हुनि जे लाइ, शयुनि जे लाइ, जायुनि जे लाइ इस्तेमालु थी सघे, उनखे सिंधी ॿोली में इस्म आम ऐं अंग्रेजी में कॉमन नाउन चइबो आहे। कॉमन नाउन खां बाद में हाणे असीं प्रॉपर नाउन जे बारे में पढ़ंदासीं। प्रॉपर नाउन जी डेफिनेशन आहे प्रॉपर नाउन इज़ द नेम ऑफ पर्टिकुलर पर्सन, प्लेस और थिंग। असां चई सघूं था त प्रॉपर नाउन कंहिं बि माण्हू, जाइ, शइ जे रखियल या मुक़ररु थियल नाले खे इस्म ख़ासि चइबो आहे।
एड़ो नालो जेको काई बे जो ना होजे, वो नालो आम ना होजे, घणन माण्हुनि जो ना होजे, उनके असां पार्टिकुलर नेम या पार्टिकुलर नालो चई सघूं था। जीअं आहे इमदादुल्ला इज़ अ डॉक्टर, हाणे डॉक्टर आहे उनजो नालो आहे इमदादुल्ला, असां चई सघूं था। ॿियो ॿिए कंहिं बि माण्हू जो नालो जेकॾहिं इमदादुल्ला न आहे त असां इनखे चई सघूं था त इमदादुल्ला जेको आहे उहो प्रॉपर नाउन आहे। जेकॾहिं कंहिं ॿिए जो नालो इमदादुल्ला आहे, ॿिनि खां हिक खां वधीक माण्हू जो नालो इहो आहे, पोइ असां इनखे पार्टिकुलर नाउन नथा चई सघूं। इन जे लाइ इमदादुल्ला जेको आहे घणनि माण्हुनि जो हूंदो पोइ कॉमन थी वेंदो। जेकॾहिं कंहिं हिकिड़े डॉक्टर जो नालो इमदादुल्ला आहे त इहो जेको आहे इमदादुल्ला प्रॉपर नाउन थींदो। उन खां बाद में नसीमा इज़ अ गर्ल, जेकॾहिं नसीमा हिक खां वधीक छोकिरनि जो नालो हूंदो त असां इनखे कॉमन नाउन चई सघूं था। जेकॾहिं नसीमा सिर्फ़ु हिकिड़ी छोकिरी जो नालो आहे त असां इनखे चई सघूं था नसीमा जेको आहे उहा प्रॉपर नाउन आहे। अहिड़े तरीक़े सां हिज़्बुल्ला इज़ अ बॉय, जेकॾहिं हर छोकिरे जो नालो हिज़्बुल्ला आहे त पोइ कॉमन नाउन थी वेंदो। जेकॾहिं कंहिं ख़ासि हिकिड़े ई छोकिरे जो नालो हिज़्बुल्ला आहे त असां चई सघूं था त हिज़्बुल्ला जेको आहे उहो प्रॉपर नाउन आहे, छाकाणि सिर्फ़ु अकेले हिकिड़े ई छोकिरे जो नालो आहे, कंहिं ॿिए जो नालो न आहे। जीअं रफ़िया इज़ अ वुमेन, रफ़िया भी प्रॉपर नाउन आहे, छाकाणि त इहो कंहिं ॿिए जो नालो न आहे। जेकॾहिं इहो कंहिं ॿिए जो नालो आहे, इन जहिड़ा खोड़ सारा ॿिया नाला आहिनि, पोइ असां हिनखे रफ़िया खे बि कॉमन नाउन चई सघूं था, प्रॉपर नाउन नथा चई सघूं। उनखां बाद में रज़ाक इज़ अ मीन, रज़ाक इज़ अ मीन, असां हर माण्हू खे रज़ाक नथा चई सघूं, त इन जे लाइ मेन जेको आहे उहो कॉमन नाउन आहे। त अहिड़े तरीक़े सां रज़ाक बि जेको आहे हिते कंहिं हिकिड़े माण्हू जो जेकॾहिं नालो आहे त रज़ाक असां चई सघूं था त इहो प्रॉपर नाउन आहे। जेकॾहिं खोड़ सारा माण्हू जो नालो आहे त पोइ असां हिनखे रज़ाक खे प्रॉपर नाउन नथा चई सघूं, असां हिनखे कॉमन चवंदासीं। उनखां बाद में अचो मक्का इज़ अ होली सिटी। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त पूरी दुनिया में मक्का सिर्फ़ु हिकिड़े शहर जो नालो आहे, खोड़ सारनि शहरनि जो नालो न आहे। इन जे करे असां मक्का खे बि चई सघूं था त मक्का जेको आहे उहो प्रॉपर नाउन आहे। ठीकु आहे। उनखां बाद में ठुल इज़ अ टाउन। हाणे असां ॾिसी सघूं था त असां ठुल जहिड़ो को ॿियो शहर न आहे, ठुल हिकिड़ो मख़सूस शहर जो नालो आहे, ठुल नाले सां को ॿियो शहर न आहे, त इन जे करे असां ठुल खे बि चई सघूं था त इहो प्रॉपर नाउन आहे। उनखां बाद में आहे पाकिस्तान इज़ अ कंट्री। त दुनिया में पाकिस्तान जहिड़ो ॿियो को बि मुल्क न आहे, इन नाले सां को ॿियो मुल्क न आहे, इन जे करे असां पाकिस्तान खे चई सघूं था त पाकिस्तान बि असांजो प्रॉपर नाउन आहे। उनखां बाद में आहे द होली कुरान इज़ अ बुक ऑफ गॉड। त हाणे हिते द होली कुरान जेको आहे इहो प्रॉपर थियो, छाकाणि त कुरान मजीद जहिड़ी किताब बि दुनिया जी किताब न आहे, हीअ वाहिद किताब आहे। इन जे करे असां चई सघूं था त होली कुरान जेको आहे इहा बि प्रॉपर नाउन आहे। ऐं उनखां बाद में गॉड, गॉड बि जेको आहे असांजो एब्स्ट्रैक्ट नाउन आहे, लेकिन इहो बि प्रॉपर नाउन जी कैटेगरी में अचे थो, असां हिनखे प्रॉपर नाउन चऊं था। हाणे जेको असां पढ़ियोसीं प्रॉपर नाउन जे बारे में, त प्रॉपर नाउन बाबा कंहिं बि माण्हू शइ जय जे ख़ासि नाले खे चइबो आहे, जेको उहो नालो कंहिं ॿिए शइ जो न हुजे। जेकॾहिं हिक खां वधीक ॿियनि शयुनि जो नालो हूंदो त असां हुनखे कॉमन नाउन चई सघूं था, प्रॉपर नाउन नथा चई सघूं। इंशाअल्लाह असां अॻे वीडियो में जेको आहे नाउन जो जेका कलेक्टिव नाउन थी वियो, मटीरियल नाउन थी वियो, त असां हुनजे बारे में अॻिते पंहिंजे लेक्चर में पढ़ंदासीं।